कबूल फरमा। साईं फ़कीर जे मज़हर हुसैन साईं जे उर्फ़ जियो फ़कीर साईं जे सवाब ख़ातिर जो की महफ़िल थी। मज़हर हुसैन साईं के उर्फ़ जियो फ़कीर साईं के जन्नतुल फ़िरदौस में आला मकाम अता फरमा। ओ मौला साईं मंजूर हुसैन के महबूब मिठड़े जो वास्तो थी जल्दी मौजज़े सां साईं जी नौकरी लगी वने जेका साईं जी ते बहाल थी आ अस्पताल में या जल्दी साईं पंहिंजी ड्यूटी ज्वाइन करे या दुआ कबूल फरमा। साईं मंजूर साईं जे सभिनी घर वारनि के साईं जे बचड़नि के बाबा साईं के अमड़नि न्याणनि के साईं जे शहजादनि के क़यामत ताईं आबाद फरमा। साईं गुलाम मुस्तफ़ा ढोमकी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। साईं ज़फ़र हुसैन साईं के ज़फ़र साईं जे बचड़नि के आबाद फरमा। बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं बाबा हाजी साईं जा बचड़ा घर आबाद फरमा। साईं मोहम्मद असलम भुट्टो साईं के साईं जे सभिनी घर वारनि के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला गुलज़ार फुलपोटो साईं जा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। साईं मंजूर हुसैन साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि रब उहे साईं जे दिलनि जूं जायज़ तमन्नाऊं सभई पूरियूं फरमा। अल्लाह मां मासूम बीबी सकीना जो वास्तो थी अॼु ख़ाली हथ न मोटा खाली हथ न मोटा असांजी दुआ कबूल फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेको सभई जेको ॾाढे सभिनी को आमीन चवे उनखे मदीनो ऐं ईरान इराक जी हाज़िरी नसीब फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।